नाज़िम ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे ॾींदालू त PTI अॻवान खुरमशेर ज़मान एंटी करप्शन के चेयरमैन से मुलाक़ात कई है। खुरमशेर ज़मान जो चवण है त ही सब पाण में मिलियल आहिनि, गॾिजी पैसा खाई रहा आहिनि। अरबे रुपयनि जा प्रोजेक्ट हलन था पर पैसनि जी ख़बर नाहे हूंदी त केॾां विया। इन हवाले से राब्तो कयो कराची में आवाज़ TV जे रिपोर्टर नजीब नाइट सां। जी नजीब, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी बिल्कुल, खुरमशेर ज़मा ॿिया जेको आहिनि MPS PTI जा MPS उन्हनि मुलाक़ात कई है चेयरमैन एंटी करप्शन सां ऐं उन्हनि 27 अरब जो जेको स्कैंडल है लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट जो करप्शन जो उन बाबत जेको है तहकीकात लाइ इंक्वायरी लाइ उन्हनि चयो आहे ऐं उन्हनि इहा दरख़्वास्त कई है त इन हवाले सां एंटी करप्शन इंक्वायरी करे, छाकाणि त असां नेब वठी ईंदा आहियूं त PP जा जेके MPS आहिनि उहे नाराज़ थींदा आहिनि, इन जे करे एंटी करप्शन इंक्वायरी करे। उनजो चवणु आहे त असां वटि जेके असांजे मथां केस आहिनि उहे बि जेको आहे पीपल्स पार्टी जा MPS वञी उन्हनि जी जांच लाइ जेको आहे एंटी करप्शन वटि अचनि, एंटी करप्शन बि जेको आहे इन हवाले सां कमु करे ऐं पंहिंजी कारकर्दगी जेको आहे ज़ाहिर करे। उन्हनि मुतालबो कयो आहे त हीउ जेको 27 अरब वारो केस आहे इन हवाले सां एंटी करप्शन फौरी तौर तहकीकात करे। जी ठीक है नजीब, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।